अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मुस्तगत साथ ॾींदो मुबशर सोलंकी सब खां वधीक नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी बजट 5 बदिरां 10 जून ते पेश करण जो इम्कान। पार्लियामेंट जे ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी हुकूमत बजट इजलास खां अॻु अहम कानून साज़ी करण थी चाहे। पीपल्स पार्टी कानून साज़ी जे हक़ में नाहे। बिलावल भुट्टो शिगर जलसे में वाज़िह पैगाम ॾेई छॾियो। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी खे परचण लाइ अहम शख़्सियतुनि खे टास्क ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी फ़िलहाल गिलगित बिल्तिस्तान इलेक्शन में मसरूफ़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे इत्माद में वठण बैदि बजट इजलास जी नई तारीख़ ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे एटमी बम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं वीज़ाइल टेक्नोलॉजी शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनी। एटमी ताक़त अचण सबबि दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। चाहियूं था त पाकिस्तान हर लिहाज़ खां मज़बूत हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका मुल्क खे मज़बूत करे सघे थी। एस्कर्दू में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुआ आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जूं अमन वारियूं कोशिशूं कामयाब थियनि। ईरान अमेरिका जंग सबबि पूरी दुनिया माशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान माशी मुश्किलातुनि मां जल्द निकिरी वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त आउं कंहिंजी बुराई करे वोट न आहियां घुरंदो ऐं न वरी कंहिं ते तनक़ीद करे सियासत कंदो आहियां। सवाल आहे त हुकूमतुनि गिलगित बिल्तिस्तान खे नज़रअंदाज छो कयो। गिलगित में चूंड मुहिम जे जलसे खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त के हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं गिलगित में सिर या पत्थर लॻायो हुजे। के पार्टी खे ख़राब नथो चवां पर कम छो नथा थियनि। चाहियूं था त गिलगित बिल्तिस्तान खे सभु सहूलियतूं मिलनि। गिलगित बिल्तिस्तान असेंबली जी 24 सीटुनि ते चूंडूं 7 जून ते थींदियूं। सियासी पार्टियुनि जे सरबराहनि जी आमद वटि सियासी गर्मागर्मी ऐं चूंड चहचिटो उरूज ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गुहर ऐं बियागवान गिलगित में मौजूद। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ बि पार्टी उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाइण लाइ गिलगित पहुची वियो। पंजाब पुलिस जा 5000 अहलकार गिलगित बिल्तिस्तान में इलेक्शन ड्यूटी लाइ मोकिलण जो फ़ैसिलो। ईरानी जहाज़ मथां अमरीकी हमले खां पोइ ईरान जी जवाबी कार्रवाई। अमरीका ऐं इसराइल सां तालुक़ रखंदड़ जहाज़ मथां क्रूज़ मिसाइल हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अमरीकी जहाज़ खे इराक जे सामुंडी हदनि में निशानो बणायो वियो। आईंदा कंहिं बि हमले जो फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईंदड़ हिक हफ़्ते में ईरान सां डील जी उमीद आहे। मुआहिदे तहत जंगबंदी में वाध कई वेंदी। मुआहिदे मूजिब हरमुज़ वारो लंघ ॿीहर खोलियो वेंदो। डोनाल्ड ट्रम्प वधीक चयो आहे त ईरान सां पैगामनि जी ॾे वठ में देर मसइलो नाहे। उन जो मतिलबु उहो नाहे त अमरीका फ़ौजी कार्रवाई करे। ईरान चयो आहे त इसराइल लुबनान मथां हमला न रोकिया त ॻाल्हियूं बंदि करे छॾींदासीं। बाबुल मंदब जे सामुंडी अचवञ सां हरमुज़ जहिड़ो वर्ताउ कयो वेंदो। ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ पाकिस्तान इनकलाब क़दस फोर्स जे कमांडर कानी ऐं नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त लिबनान में हमला बंदि थिया त संगीन नतीजा निकिरंदा। सिहोनी हुकूमत ऐं अमरीका खे ख़बरदार था करियूं। उहे माण्हू उहे चङी तरह सम्झनि था त उहा खोखली धमकी नाहे। ईरानी फ़ौज जवाब ॾियण लाइ मुकमल तौर ते तयार आहे। सिंध काबीना पाणी ऐं नेकाली वारनि स्कीमुनि लाइ 8.825 अरब रुपयनि जे इज़ाफ़ी फंडनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। लाल शहबाज़ कलंदर जे दरगाह लाल बाग ऐं सिविक सेंटर सेवण जी बहाली जो मंसूबे जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सेवण जे तरक़ियाती मंसूबनि जी लाॻत 48 करोड़ 50 लख रुपया मुक़रर। बदिलजंदड़ सिक्योरिटी सूरतहाल ऐं नवनि ख़तरनि सबबि काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट खे जदीद सामान फराहम करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर पारां समूरियूं अदायगियूं मौजूदा माली साल में मुकमिल करण जी हिदायत। अॼु खां 5 जून ताईं सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ान ऐं बरसात जी अगकथी। ओलह जे हवाउनि जो सिलसिलो। मुल्क जे मथियनि इलाइक़नि में दाख़िल तूफ़ानी वसकारे जो इम्कान। सिंध में गर्मीअ जी लहर बरक़रार। ख़ैबर पख्तूनख्वा में शदीद गर्मी सबबि ग्लेशियर डंडूं फाटण ऐं ॿोॾि जो ख़दशो। चित्राल देर सवात ऐं कोहिस्तान ऐं मानसेरा लाइ अलर्ट जारी। मेहर भरिसां पाणी जे तलाउ में विझण दौरान नींगर ॿुॾी फौत। ॻोठ ड्रब खोड़ो में पाणी जे तलाउ में विझंदे 7 वरियनि जो फहद वलद अली हैदर चांडियो ॿुॾी फौत थी वियो। हैदराबाद में औरत जो लाश हथ
जीआर थाणे जे हद जे डीसी ग्राउंड वटां औरत जो लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतकिल कराए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच कई पई वञे। करमपुर में ओड़ी विगे मासूम बाड़ी फौत थी वई। केतिराई बाड़ा ज़िंदगी मौत जे विवाद ते बीठल ॻोठ सोहब गोलो में 58 वरियनि जी हीरा धीअ माशूक लाशारी ओड़ी सबब ज़िंदगी जी जंग हाराए वई। ॻोठ अंदर केतिराई मासूम बाड़ा ओड़ी में मुब्तला। ॻोठाणा पारां सिहत वारियूं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो। पटीदन जे ॻोठ हुसैन बख्श जोयो में गैस्ट्रो विगे 7 वरियनि जो तनवीर हुसैन पुट रफ़ीक अहमद जोयो फौत थी वियो। ॻोठ अंदर 10 खां वधीक बाड़ा गैस्ट्रो में ज़िंदगी ऐं मौत जी कश्मकश में मुब्तला। फोती नीगर जे वारसनि चयो आहे त अस्पताल में सहूलियतुनि जी खोड़ सबबि बाड़ो फौत थी वियो आहे। सिहत जूं सहूलियतूं फराहम करे वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि। गढ़ी यासीन में 4 इंसानी जानियूं गिड़काईंदड़ बिरोइज़त जी तकरार ख़त्म करण लाइ दुनियूं राज़ी थी वयूं। सैयद अब्दुल कादिर शाह अमरोटी जी अॻवाणी में मेड़मिंथ काफ़िलो दुरिन वटि पहुतो। सॼण जतोई महबूब अली बिरोही दुर मेड़मिंथ काफ़िले खे मान ॾींदे हिकु हफ़्ते अंदर फ़ैसिलो करण ते राज़पो ज़ाहिर करियो। इलाइक़े में ख़ुशीअ जी लहर। फैज़गंज तालके में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। पक्का चांग उकेरी चौधगी करौंडी ऐं बंगवेण में कारोबार मुकमल तौर बंद। पक्का चांग में शहरी रोडन ते निकिरी आया। धरणो हणी रोड ब्लॉक। अॻवाणनि चयो आहे त तालके अंदर बदअमनी ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। दुकाननि मां लुट जी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अमन बहाल कयो वञे। सेठारजा वेझो क़तल थियल वापारी जे वारसनि पारां लाश रखी धरणो। दरगाह पीरो हेल भरिसां हथियारबंद वापारी अली नवाज़ टिहो खे घरां सॾे क़तल करे फरार। वाक़े ख़िलाफ़ वारिस रोडन ते निकिरी आया। निराण हाईवे कम नवाब शाह रोड ते लाश रखी धरणो। वारसनि चयो आहे त वापारी खे बेगुनाह क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। पुलिस कार्रवाई नथी करे जवाबदार जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। मुरली शाह करीम जे रूरल हेल्थ सेंटर में बाहि लॻी वई। बिजली जे तारनि मां बाहि लॻण सबबि अस्पताल में मौजूद मरीज़नि ऐं अमले में बाहि जी पइजी वई। अस्पताल जे अमले फायर ब्रिगेड जी मदद सां बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो।